बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां पंहिंजे हिन व्लॉग में सिंध सूबे जे अंदरूनी हालतुनि, ख़ासि तौर ते ज़िले नौशहर फिरोज़ ऐं ॿियनि ज़िलनि जे हवाले सां असां सिंध वासियुनि खे आगाही ॾियण जी कोशिशि कंदासीं त सिंध जे अंदरि हर ज़िले में हिन वक़्तु हिकिड़ी माफ़िया कहिड़े कम में रुधल आहे ऐं कहिड़ो कहिड़ो कमु करणु चाहे थी उहा माफ़िया। सभ खां पहिरीं त मां सिंध जे बाशऊर आवाम खे, चाहे उहे हिन ॿोॾि जे मरहले में तकलीफ़ में आया हुजनि, नौजवान तबिको, वकील बिरादरी, सहाफ़ी बिरादरी ऐं ख़ासि तौर ते जेका सिविल सोसाइटी आहे उनखे मुखातिबु थींदी मां हिकु नंढी गुज़ारिश कंदो हलां त असांजे सिंध सूबे जे अंदरि हिकिड़ी माफ़िया जेका हिन मौजूदा हुकूमत यानी PDM जी इतिहादी या सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां उहा हिकिड़ी माफ़िया मैदान में मोकिली वई आहे त जे सिंध जे अवाम में जेका मौजूदा हुकूमत आहे, चाहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुजे या MKM जे हवाले सां हुजे या JUI जे तरफ़ां हुजे, यानी हर उहा पार्टी जेका हिन PDM यानी 12-13 जमाती इतिहाद जो हिसो आहिनि ऐं सिंध खे ॿोड़ण में उन्हनि जो अहम किरदारु आहे। मौजूदा हुकूमत सिंध यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका अवाम जी हिकु महबूब पार्टी लेखी वेंदी आहे या हुई, उन जी नाक़िस कारकर्दगी जे करे जेका सिंध में ॿोॾि आई या सिंध में जेका तबाही थी ॿोॾि जे करे ग़रीब अवाम जी, मारूड़नि जी बेघर थिया, तकलीफ़ में आया, पंहिंजे बचनि जा लाश ॾिठा, उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां उन्हनि सहारो न ॾिनो ऐं पूरी सिंध सरापा एहतिजाज आहे हुई ऐं मां सम्झां थो त अञा बि रहंदी जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो। सिंध जे अवाम में हिकु ग़म ई गुस्सो आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खां मां सम्झां थो त संभालजी न सघियो ऐं न सघंदो। इन ई लाइ उन हिकिड़ी माफ़िया तयारु कई जेका पंहिंजे उन ग़म ई गुस्से खे थधे करण जे लाइ उन्हनि फील्ड में माल मता ॾेई, सामान सड़ो ॾेई, याने जेके टेंट वग़ैरह या खीर, खंड, बसर, मिर्च, दालियूं, इहे हिकिड़े कटा नंढा टाइप जा जेको सामान जे हवाले सां जेको हुननि जी तक़सीम थी आवाम में ऐं फोटोग्राफीअ जो हिकिड़ो सिस्टम असांजे सिंधी अवाम खे, जेका मां सम्झां थो त हिकिड़ी शर्मनाक ॻाल्हि आहे जो उन्हनि खे ज़लील ऐं रुसवा। हिकु त हू वीचारा तकलीफ़ में, वरी हुननि जो फोटो सेशन करे ॾेखारनि त हीउ कटो विरायो, हीउ 50 रुपया विराया, हीउ पैसा विराया, हीउ सामान ॾिनो, हीउ फलाण टीर मटीर जेको बि आहे। इहा हिकिड़ी तकलीफ़ त ॻाल्हि आहे असांजे पूरे सिंध जे अवाम जे हवाले सां। उन ई ग़म ऐं गुस्से खे थधे करण जे लाइ जेका मौजूदा गवर्नमेंट सिंध पंहिंजी माफ़िया मैदान में छॾी, उन ई गवर्नमेंट खां वधीक सामान विराइण जी कोशिशि कई आहे ऐं सिर्फ़ु उन्हनि इन हवाले सां त मता ॿाहिरियों माण्हू, मिसाल जे तौर ते इमरान ख़ान अची सिंध में का कारकर्दगी ॾेखारे या उन जे लाइ जेको हीउ सिंध जो अवाम आतो वेठो आहे त जीअं ईंदो उहो सिंध जे अवाम में हिकिड़ी लहर, जीअं समुंड जी लहर थींदी आहे, लहरूं थींदियूं, इन लहरनि वांगुरु अची करे हिन मौजूदा निज़ाम खे दफ़न करण जी उमेदु आहे सिंध जे अवाम जे हवाले सां। उन जी इमरान ख़ान जी रस्ता रोक करण जे लाइ या अहिड़ो इनकलाब जेको सिंध में अचण जे हवाले सां जेके सोच ऐं फ़िक्र, जेको नज़रियो या जेको वक़्तु अची चुको आहे, उन ई खे ख़तमु करण जे लाइ जेका माफ़िया हर इलाइक़े में वञी सामान सड़ो विराए, कुझु पैसा ॾेई करे, फोटो सेशन करे, या उहा उन इमरान ख़ान या अहिड़े इनकलाब जी सख़्तु मुखालिफ़ आहे ऐं पंहिंजे PDM वारे इतिहाद खे बचाइण जे लाइ जेका कोशिशि करे रही आहे, उन ई खां बचण जे लाइ मां ही नंढो मैसेज थो कयां सिंध जे अवाम खे त इहे सभु माफ़िया जेकियूं तव्हांखे ज़िले नौशहर फिरोज़ जे अंदरि सामान जे हवाले सां तव्हांखे नज़र ईंदियूं या जेके पूरी सिंध दादू में, मेहर में, कराची जे हवाले सां
या ॿियनि ज़िलनि में जेके तव्हांखे महसूसु थींदो त हीउ को असांजे लाइ मसीहा पैदा थियो आहे, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि PTM खे बचाइण जे लाइ। PTM जी हिकिड़ी माफ़िया आहे, PTM जो हिकिड़ो इतिहादी कारकुन आहे, PTM में साह विझण जी हिकिड़ी कोशिशि कई वई आहे त जेकॾहिं सुभाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन में जनरल में अचे त उनजे लाइ हिकिड़े क़िस्म जी उहा ढाल थी वञे जेका हींअर मौजूदा माफ़िया आहे, त मैदान में लहंदी त बाबा असां त पाकिस्तान पीपल्स पार्टी या कंहिं ॿी पार्टी त कुझु न कयो, असां त तव्हां ॾे आयासीं, तव्हांखे सामान ॾिनोसीं, तव्हांखे पैसा ॾिनासीं, तव्हांखे खंडु ॾिनोसीं, तव्हांखे खंडु ॾिनीसीं, तव्हांखे साबुण ॾिनोसीं, तव्हांखे अटो ॾिनोसीं। याने हिकु अहिड़ी ॻाल्हि खे हू हिकु अहिड़ी ॻाल्हि साम्हूं ॾींदा त असां वेकर हुननि जा कर्ज़ी थी वेंदासीं। त यार शाबस आहे हिन वीचारे खे, वाकई गवर्नमेंट त कान आई पर हीउ त आयो। पोइ उहो मुतालबो छा कंदो तव्हां खां, सिंधी क़ौम खां? मां इहा गुज़ारिश कंदो हलां, सिंधी क़ौम खां मुतालबो इहो कंदो त बाबा छॾियो ॿाहिरि माण्हूअ खे, वरी बि त ही पीपल्स पार्टी या XYZ जेके बि आहिनि, इहे वरी बि पाण जान अचो गॾिजी करे छॾियो हिन मसइलनि खे, जेको थियो सो थियो उनखे छॾियो। हीअ उन्हनि जी माफ़िया आहे, एजेंडा जे तौर ते ही कमु था कनि। हिननि में कंहिं बि क़िस्म जी का बि इंसानियत या अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे का जेका तव्हां असांखे महसूसु था कराइनि त असां हिननि को वॾो को पहाड़ मारियो आहे, या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुननि जो ई माल जेको सम्झनि था मौजूदा गवर्नमेंट असांखां ई अवाम कोन वठंदो, सिंध जो अवाम असांखे मोटाए ॾींदो। त पोइ उन्हनि मोटाइण जी हालत में सूरत में हिन पंहिंजी माफ़िया पैदा कई आहे, उनखे सिंध जे अंदरि मोकिलियो आहे त सिंध सूबे में वञी करे हर ज़िले में तव्हां वञी भला ॾियो ई सामान। सुभाणे हिननि खे चइजो त बाबा छॾियो हिननि दुश्मननि खे, हिननि सिंध दुश्मननि खे जिन ॿोड़ियो कयो, जेको थियो इनखे विसारियो, बसि हाणे ठीकु आहे, वरी पंहिंजो त पंहिंजो आहे, छॾियो ॿाहिरि धारियो माण्हू अलॻि बेते इमरान ख़ान ॿियो टो धारिया माण्हू, इन्हनि खे तव्हां छॾिजो, तव्हां अचो वरी पंहिंजो पाण में था वियो। हीअ हिकिड़ी 50-75 साल ताईं माफ़िया आहे। उन्हनि माण्हुनि जेके तव्हांखे सामान तव्हां ॾे अचनि था, तव्हांखे पैसा ॾियनि था, कुझु बि कनि था। मां सिंध जे अवाम खे हिकिड़ी नंढी गुज़ारिश कयां, तव्हां उन्हनि खां ॿियो कुझु न मुतालबो कयो, कुझु बि उन्हनि खां सामान न वठो। ठीकु आहे, हिकिड़ो इंसाननि नाते उन्हनि खे बि शाबस आहे, अचनि था, वरी उन्हनि मारवाड़नि वीचारनि खे बि ज़रूरत आहे, जेको सामान सड़ो उहो वठनि था कंदा। उन वठण वारे सामान या उन शख़्स जेको तव्हांखे ॾिए उन खां हिकु मुतालबो, उन सामान, उन टेंट, उन पैसनि सां गॾु ॿियो बि उनखां सोशल मीडिया ते आवाज़ु वठो, सुवाल जो जवाबु वठो, त चओ त हीअ गवर्नमेंट मौजूदा सिंध दुश्मन गवर्नमेंट आहे ऐं हिन सिंध जे अवाम खे ॿोड़ण में, लोड़ण में, तबाह करण में हिन मौजूदा गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हथु आहे। चओ त हीअ गवर्नमेंट नाल आहे, चओ उथो हिन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ तहरीक हलायो। इहो ॾिसो त हू चवनि था, कतई कोन चवंदा। तव्हां हींअर ताईं ॾिठो आहे कंहिं बि PTM जे कंहिं बि माण्हू खे जेको तव्हां वटि सामान खणी आयो चयो हुजे त बाबा हिननि त हथ सां ई ॿोड़ी आहे सिंध, केरु बि कोन चवंदो। हीअ हिकिड़ी माफ़िया आहे हुननि जी, जेका वक़्त ते तव्हांखे इन शइ में दलदल में ज़रूरु फासाईंदी त हीउ कहिड़ो सिंध जो आवाम आहे, असां त वियासीं हाणे असांजी इज़त नथा कनि। याने हुननि जी पोइ जेका आहे, जेका छॾियल एजेंट आहे, उनखे पूरे करण जे लाइ हीअ मौजूदा जेका इलेक्शन ईंदी या मौजूदा जेको वक़्तु ईंदो या उन्हनि जे लाइ का ज़िम्मेवारी उन्हनि खे वठणी हूंदी, उनखे बचाइण जे लाइ, उनखे हासिलु करण जे लाइ हीअ जेका माफ़िया जेका सिंध जे अंदरि सामान जी शिकिल में, टेंट जे शिकिल में, खाधे पीते जे सामान जी शिकिल में, पैसनि ॾोकड़नि जी शिकिल में जेका अचे थी, या जेका बयानबाज़ी साईं मुराद अली शाह साहिब जो जेको भाउ जवाबु बयानु ॾिनो, तव्हां ॾिठो। मां पहिरियां वीलॉग में चई चुको आहियां, मां सिंध जो बाशिंदो आहियां, सिंध जो बचो आहियां, मां सिंध धरती जो ॼाओ आहियां। मां साईंअ खे इहा पंहिंजे पहिरें वीलॉग में चयो त 13 सालनि ताईं तव्हांजी पंहिंजी गवर्नमेंट आहे, तव्हांजो भाउ 10 सालनि खां वठी सिंध जो CM आहे, यानी चीफ एग्जीक्यूटिव ऑफ द सिंध प्रोविंस उनजो आहे। 10 सालनि ते सिंध जे अवाम खे दलदल में धकियो तव्हां, कॾहिं तव्हां आवाज़ु न उथारियो। हाणे जॾहिं तव्हांखे महसूसु थियो सिंध जो अवाम मरी वेंदो, तव्हांखे कॾहिं बि क़बूल न कंदो त तव्हां घर जे भाती उथी करे हिकु आवाज़ु उथारियो। वरी जॾहिं अहिड़ो माहौल ईंदो त तव्हां ई वञी करे सिंध जे अवाम खे चवंदो, अबा वरी बि त मुंहिंजो भाउ आहे, मां त तव्हांजे लाइ आवाज़ु उथारियो। अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि सिंध सूबे जे अंदरि हिन बोर्ड जे दलदल में, हिन बोर्ड जी तबाही जे हवाले सां हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी माफ़िया पैदा थिए थी, जेका मां सिंध जे अवाम खे गुज़ारिश कंदो हलां त महिरबानी करे कंहिं बि अहिड़े क़िस्म जी माफ़िया में, कंहिं बि अहिड़ी क़िस्म जी साज़िश में पाण खे कॾहिं न अंधेरे में रखिजो। हीउ सिंध जो अवाम जे हेॾी वॾी तकलीफ़ बर्दाश्त कई आहे हिन बोर्ड जे अंदरि। मां सम्झां थो त हीउ वक़्तु आहे असांखे तब्दीली आणण जो।
मां ज़िले नौशहर फ़िरोज़ आवाम खे ख़ासि तौर ते गुज़ारिश कयां त जेके नौजवान तबक़ो जेके दूर दराज इलाइक़नि में ॻोठनि में जिन तकलीफ़ ॾिठी हिन ॿोॾि जे तबाहीअ में ॿोॾि जे माहौल में जेका तकलीफ़ ॾिठी मां ज़िले नौशहर फ़िरोज़ जी आवाम खे गुज़ारिश थो कयां रद्द कयो GDA खे रद्द कयो उन्हनि ओल्ड पॉलिटिशियंस जेके आहिनि जेके पुराणा सियासतदान जिन बि इलेक्शन में हिसो वरितो सभिनि खे छॾे ॾियो। कंडियारे मां बि तव्हांखे आवाज़ु आयो हूंदो त जेकॾहिं चाचे मुंहिंजे कंडियारे खे ॿोड़ियो त मां हुनखे न छॾींदुसि। इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा आहे त जेकॾहिं चाचो न त मां यानी ही ख़ानदानी सियासत जेका आहे सिर्फ़ु बयाननि ते हली करे सिंध जे अवाम खे ग़ुलाम बनाइण जी साज़िश आहे। कंहिं बि क़िस्म जी ज़िले नौशहर फ़िरोज़ जी अवाम बल्कि पूरे सिंध जो अवाम मां उनखे गुज़ारिश थो कयां त कंहिं बि अहिड़ी माफ़िया जो हिसो न थियो कंहिं बि अहिड़े साज़िश में पंहिंजो पाण खे कमज़ोर न कजो। ज़िले नौशहर फ़िरोज़ जो अवाम खे मां अपील थो कयां आख़िर में त अचो त हिकु पंहिंजो हिकिड़ो मुनज़्ज़म इतिहाद ठाहियूं जेको असां इलेक्शन में वेही करे सियासी मुक़ाबिलो करे हिननि खे सियासी मौत ॾियूं ऐं हिन सॼी उमिरि क़यामत ताईं हिन जेके सियासतदान पाण खे सम्झनि था जेके इलेक्शन में विड़िया इलेक्शन में हारायो खटियो उन सभिनि खे शिकस्त ॾियण जो ई अहम मौक़ो आहे। अचो त पंहिंजी सिंध खे तब्दील कयूं रोशन कयूं। अचो त पंहिंजी सिंध खे हिकु तहज़ीब याफ़्ता सिंध जेका 5000 साल पुराणी हिकिड़ी तारीख़ आहे उनखे वरी वापसि करण जे लाइ वरी उनखे हासिलु करण जे लाइ अचो त सिंध वासियूं गॾु थियूं ऐं हिन जदोजहद में तव्हां असां सभु गॾिजी करे हिकु इनक़लाबी मूवमेंट तहरीक हलाए करे पंहिंजी सिंध खे शाहकार ऐं शाहूकार बनाइण जी कोशिशि कयूं। तव्हांजी वॾी महिरबानी।